अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु पापनगर जी अपडेट तव्हांखे ॾींदासीं दोस्तों। पर इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। जी त दोस्तों हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों तव्हांखे ॾसी था हलूं त पापनगर जे चौथे स्पेल जी शूटिंग जेका ज़ोरो शोर सां हली रही आहे दोस्तों। तव्हां जी तस्वीरूं ॾिसंदा हूंदव हुते पापनगर जे जेको चौथो स्पेल तमामु ज़बरदस्त तरीक़े सां जेको मुमताज़ ख़ासि कैदी साहब जेको आहे शूट करे रहियो आहे। जी दोस्तों तव्हांखे ॾसींदा हलूं त जेके हलंदड़ एपिसोड आहिनि जेके पापनगर जा, त उहे बि जेके बेस्ट तरीक़े सां जेके अॻिते हली रहिया आहिनि। हुनजो हिकु हिकु एपिसोड जेको आहे त ॾिसण वटां आहे, ऐं को बि एपिसोड ईअं न आहे त हिनखे न ॾिसिजे, हिनखे इग्नोर कजे दोस्तों। हिक खां हिकु एपिसोड जेको आहे त पापनगर जो हली रहियो आहे, ऐं जेको स्पेल तव्हां ॾिसो पिया जेको शूट थी रहियो आहे, त उहो हिकु मुख़्तलिफ़ तरीक़े सां ऐं धमाकेदार तरीक़े सां जेको शूट थी तव्हांजे साम्हूं ईंदो। जी दोस्तों तव्हांखे ॾसींदो हलां त हीअ स्पेल जॾहिं शूट थी तव्हांजे साम्हूं ईंदो त तव्हांजा मां 100% चवां थो त थक ई लाहे छॾींदो दोस्तों। त हिन स्पेल जो इंतज़ारु ज़रूरु कंदो। जी दोस्तों त वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।